नाज़रीन, सिंधी शूज़ न्यूज़ बुलेटिन में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां। यूसी 3 वार्ड नंबर 12 ऐं 13 में चांडिया बिरादरी जे बल्दियाती इलेक्शन के हवाले से अहम कार्नर गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें चांडिया बिरादरी समेत इलाइक़े के तमाम सियासी समाजी धुरियुनि शिरकत कई, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी के प्लेटफॉर्म तां महराब चांडियो उर्फ हक सच ऐं कामरेड अकरम चांडियो के बल्दियाती इलेक्शन में हिस्सो वठण लाइ नामज़द कयो वियो, जिते तय कयो वियो त बल्दियाती इलेक्शन की चूंडुनि बैदि न सिर्फ चांडिया बिरादरी पर तमाम आड़े पाड़े ऐं इलाइक़े वारनि जो साथ ॾिनो वेंदो। गॾिजाणीअ में ख़ुसूसी शिरकत चांडिया बिरादरी की मौजूद शख्सियत रईस सईद खान चांडियो, ॾाॾो हैदर खान चांडियो, अकरम चांडियो, सुलेमान चांडियो, महराब चांडियो, कामरान अली चांडियो, रईस कोड़ो खान चांडियो, मीर मोहम्मद चांडियो, सालिया चांडियो, आशिक चांडियो, जुमो चांडियो, सदाम चांडियो ऐं चांडिया बिरादरी के ॿियनि मौजूद शख्सियतुनि पिणु शिरकत कई। हिन वक्त जो अपडेट्स, वधिक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।